परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान में ॿोॾि ऐं बरसातनि सबबि 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्त ताईं 1300 माण्हू फौत थी चुका आहिनि। गॾियल क़ौमनि पारां मदद करण ते थोराइता आहियूं। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद में गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल सां गॾु मीडिया जे नुमाइंदनि खे ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ॿोॾि सबबि गिलगित बल्तिस्तान, KPK, बलूचिस्तान ऐं सिंध में नुक़सान थियो आहे। मुतासिर इलाइक़नि में बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि, जेको वॾो चैलेंज आहे। ॿोॾि मुतासिरनि खे सहूलियतूं फराहम करण चाहियूं था। ॿोॾि मुतासिरनि लाइ रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन जारी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुतासिरीन जे रिलीफ खां पोइ उन्हनि जी बहाली जो कमु शुरू थींदो। गॾियल क़ौमनि हिन मुश्किल घड़ी में पाकिस्तान जी जेका मदद कई आहे उन ते थोराइता आहियूं। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल चयो त मौसमियाती तब्दीली मुस्तक़बिल जो न पर अॼु जो चैलेंज आहे। आलमी बिरादरी खे सिधी रीति पाकिस्तान जी मदद करणु घुर्जे। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे मदद करणी पवंदी। पाकिस्तान सां मोहबत जो रिश्तो आहे। हिन सूरत हाल में पाकिस्तान खे ॾिसी अफ़सोस थियो।